इत्तेहाद कनि न त दुनिया जी का बि कुवत मुसलमाननि खे वार बि विंगो नथी करे सघे। पर अफ़सोस इहो आहे जो मुसलमाननि खे वेढ़ायो आहे काफ़िरनि, इन्हनि यहूदियुनि साज़िशूं करे, हे सुन्नी आहे, हे वहाबी आहे, हे शियो आहे, हे अहले हदीस आहे, हे चकड़ालवी आहे, हे फलाणो आहे, हे फलाणो आहे, हे सिंधी आहे, हे बलोच आहे, हे मुहाजिर आहे, हे फलाणो आहे, हे पठान आहे, हे बलोच आहे। ये तक़सीम करे मुसलमाननि खे वेढ़ाइण जी कोशिश सभु यहूदी था कनि पिया। तो मुसलमान पाण में टिड़ पखड़ हुजनि, पाण में मुतहद न थियनि त असां इन्हनि जे इंतशार जो फ़ाइदो वठूं। वेढ़ायो हुकूमत कयो, ई मुसलमाननि खे वेढ़ाए उन्हनि जी ताक़त खे ख़तम था कनि। पर अल्लाह करे मुसलमाननि खे इहा सम्झ में अचे त असां सभु मुसलमान आहियूं, जंहिं बि चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभु असां मुसलमान आहियूं। हाणे मिसाल जेकॾहिं इहे बम था उछलाइनि फ़लस्तीन जे मथां त उहे ईअं त कोन बम कोन उन्हनि जो ॾिसंदो त हे सुन्नी जो घर आहे या शीअ जो घर आहे, हे वहाबी आहे या हे सुन्नी आहे, हे कहिड़े मज़हब जो आहे कहिड़े फ़िरके जो आहे, हुननि जे लेखे त असां सभु मुसलमान आहियूं। मुसलमान सम्झी असांखे मारनि था। असां मुसलमान चवंदा हे शियो हे सुन्नी हे फलाणो, हू सभु चवंदा त इहे मुसलमान आहिनि। तव्हां सम्झी हले न सम्झी काफ़िरनि जे नज़र में असां सभु मुसलमान आहियूं ऐं असांजे नज़र में असां हिक ॿिए खां टिड़ पकिड़दार आहियूं। मुंहिंजा दोस्तो, हिन राति में जेको वाक़ियो थियो आहे, दुनिया वारनि ॾिठो जेॾी महिल अहले तशय्युअ अहले तसन्नुन सुन्नी शिया गॾु थी विया, हींअर इसराईल जूं रड़ियूं ऐं दाहूं चीखूं पियो थो करे। ख़ुदा ॼाणे थो जेकॾहिं मुसलमान मुतहद थी वञनि, इस्लाम वारा सभु मुतहद थी वञनि ऐं असांजा जेके हुकुमरान